अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो रहा हो BTV न्यूज़। नाज़रीन हम खबर ताईं पहुंचे में पिया नौशाद फिरोज़ खान जिते इस्लामाबाद में बलोच औरतन जी लॉन्ग मार्च से रियासती ऐं जबर खिलाफ़ जारी लॉन्ग मार्च से इज़हार यकते लाइ नौशाद फिरोज़ प्रेस क्लब अॻियां परअमन कैंप क़ाइमु कई वई, जंहिंजी अॻुवाणी प्रोग्रेस यूथ अलायंस जे अॻुवान जे पीरज़ादो शबाना पीरज़ादो, हक नवाज़ राजपर, ज़ाहिद हुसैन पंवर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं बलोच क़ौम सां गॾु आहियूं ऐं जाच आइनी हक़ आहे। उन्हनि मथां तशदुद अफ़सोसनाक जो वाक़ियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नौशाद फिरोज़ खान, ब्यूरो चीफ मंसूर मलिक। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो नाज़रीन असांजो ही चैनल BTV न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ BTV न्यूज़। असां पहुचाईंदासीं हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ आला अवाननि ताईं।